एसी ऑफिस शहदादपुर में राशन वठण लाइ गॾु थियल गरीब ऐं मिसकीन औरतुनि खे पुलिस घुराए पुलिस हथां धिका ॾियारे ऑफिस मां ॿाहिरि कढी छॾियो। गरीब ऐं मिसकीन औरतुनि जो प्रेस क्लब आॾो एसी ख़िलाफ़ मुज़ाहिरो। पिट्टू ऐं पारूता ख़बर मूजिब सिंध हुकूमत पारां रमज़ान शरीफ़ में गरीबनि जी सहायता करण लाइ आयल राशन गरीबनि खे न मिलियो। शहदादपुर जे एसी ऑफिस में राशन वठण लाइ हिकु हफ़्ते खां चक्कर काटे गॾु थियल गरीब मिसकीन ऐं बेवाह औरतुनि खे इंतिज़ामिया पुलिस घुराए एसी ऑफिस मां धिका ॾियारे ॿाहिरि कढी छॾियो। कार्ड वठी राशन न ॾियण ऐं धिका ॾेई ॿाहिरि कढण ख़िलाफ़ समें गरीब ऐं मिसकीन औरतुनि मूमल खानज़ादी करीमा लतीफ़ा जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एसी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे निटहण उस में एहतजाजी मुज़ाहिरो करे। उन मौक़े ते औरतुनि ॿुधायो त एसी ऑफिस में गरीब ऐं मिसकीननि लाइ आयल राशन ॾियण लाइ असां खां कार्ड वठी चक्कर काटराए राशन मनपसंदनि खे ॾिनो वियो आहे। असां गरीबनि खे आसरा ॾेई रुलायो पियो वञे। हाणे एसी ऑफिस में असांजी तज़लील करे पुलिस घुराए पुलिस हथां धिका ॾियारे असांखे ॿाहिरि कढी छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त आयल राशन मनपसंदनि बजाए असां गरीब ऐं मिसकीननि खे ॾियारी इंसाफ़ कयो वञे।